अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया ख़ालिद कल्यार K1 न्यूज़ नेटवर्क सां गॾु। लाड़काणो ब्यूरो चीफ हाजन कोरेजी जी रिपोर्ट। लाड़काणो SSP सरफराज नवाज़ शेख इलाहाबाद थाणे जे हदनि अंदरि ॾोहनि ते कंट्रोल करण सबबि SHO इलाहाबाद निसार अहमद बिरोही बाकराणी टावर चौकी इंचार्ज हैदर उनर ऐं नांगो शाह चौकी इंचार्ज रियाज़ हुसैन अबड़ो ऐं पुलिस एहलकार निसार अहमद ॾेथो खे तारीफ़ी सर्टिफिकेट पंहिंजनि हथनि सां SSP लाड़काणो सरफराज नवाज़ शेख नक़द रक़म ऐं शाबाश बि ॾिनी। SSP जो चवणु आहे त हर थाणे ते तैनात थियल पुलिस ऑफिसर ऐं एहलकार सुठी कारकर्दगी ॾेखारण ते तरक़ीअ लाइ लिखियो वेंदो। गॾोगॾु तारीफ़ सर्टिफिकेट नक़द रक़म ॾिनी संदसि खे नवाज़ण जी सिफ़ारिशी लेटर जारी कयो वेंदो, जीअं अॻिते हली हू अवाम लाइ पंहिंजो सलूक सुठो रखे, मुल्क जी ख़िदमत कनि। ऐं इलाहाबाद थाणे जे SHO निसार अहमद बिरोही चयो त ग़रीब अवाम खे रिलीफ ॾियणु असांजो फ़र्ज़ु आहे। K1 न्यूज़ नेटवर्क लाड़काणो।